नाज़रीन, वफ़ाक़ी बजट में आम वापे जूं केतिरियूं शयूं महांगियूं कयूं वयूं आहिनि। इन हवाले सां पेश आहे हीअ रिपोर्ट। वफ़ाक़ी हुकूमत पारां पेश कयल माली साल 2020 ऐं 21 जी बजट में आम वहापे जूं अक्सर शयूं महांगियूं करण जी सिफारिश कई वई आहे। बजट खां पोइ अटो, ज़िंदा मुर्गी, खीर, ॾही ऐं आना महांगा थी वेंदा। माली साल 2020 ऐं 21 जी बजट में गिहु, दाल माश, दाल मुङ, दाल महरी ऐं पटाटा महांगा करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। एरी चांवर, डबल रोटी, चांहि जी पत्ती, खंडु, लूणु, थूम, अदरक ऐं बाकरो गोश्त भी गुज़िरियल साल जे भेट में महांगो थी वेंदो। पेश कयल वफ़ाक़ी बजट में बसर, टमाटर, चणनि जी दाल जे अघ में घटिताई करण ऐं मोबाइल फोन जी सेल्स टैक्स घटि करण जी तजवीज़ पेश कई वई आहे। वफ़ाक़ पारां पेश कयल बजट में फोन कॉल्स, पेट्रोल ऐं बिजली सस्ती करण जी सिफारिश कई वई आहे। जनरेटर, पेट्रोल, मोटरसाइकिलूं, सीमेंट, डीज़ल ऐं घासलेट भी सस्तो करण जी सिफारिश कई वई आहे। वफ़ाक़ी बजट में रोज़ाने जे बुनियाद ते इस्तेमाल थींदड़ माचीस ऐं सिगरेट खे महांगो करण जी सिफारिश कई वई आहे।